चेहरा भी गमगीन हुजन यो कने थी न तो सके। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सा प्यार मोहब्बत करने वालो ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका के सजण वालो उम्मतियो आशिको सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जो गुलाम आ सरकार जो साहबिया हजरत जाबिर रज़ियल्लाहु अन्हु जाबिर साईं के इरादो थियो त शो न मुस्तफा जी बारगाह में वनी करे अर्ज कया त या रसूल अल्लाह अजो की दावत कबूल कयो मां जाबिर जे घर में पाक कदम खणी अचो। सरकार मदीना फरमाइन ता जाबिर तैयारी कर जुमा मुस्तफा तो जो मेहमान था तो मिलाद मलाइण वालो अजवा मिलाद मुस्तफा जो मलायो अवा मेजबान आयो ही मानो घुराया तव पक समझो अल्लाह जो रसूल तवा का राजी है। सोचो महबूब की महफिल को महबूब सजाते हैं आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। सरकार जैसा भी गलियों सजायूं गिटियों सजायूं शिलकार कया बोहरियूं लगायूं मानू पुछन था जाबिर छा गाला पाण फरमाइन था हुजूर आ गए सब चो हुजूर 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 राजा जो आ गए। हजरत जाबिर साईं तैयारी कया घर के अंदर सेठा सजाए तो ओ मुसलमानो तवा सांजो को लिखी इंदो आ को दुनियादार दोस्त इंदो आ केली संबत कंदा आयो तो वो खुश थी वने जिते आमना जो लाल अचे त सरकार जे साहबी केतरो बंदोबस्त कयो हुंदो। मानो पुछा कंदा जाबिर छा गाला जाबिर चवे थो हुजूर आ गए हुजूर आ गए। हजरत जाबिर साईं तैयारी कया घर के अंदर एक नंढो छेलो आ उनके ज़िबह करे गोश्त तैयार करे पांजी घरवारी खे ॾिनई त ही ताम तैयार कयो सरकार अचण वारा आहिनि। नंढा जाबिर साईं जा ॿ फर्ज़ंद पाण में मज़ाक करे एक बे के खेलण जो बहानो ॾेई करे एक भाउ उहा छुरी खणी बे भाउ जे गल ते लॻाई आ गलु कपजी पयो अम्मा के खबर पई त गलु कपजी पयो आ उन गल कपण वारे नंढे जे कद लगी वो जगह ते किरे चढ़ी वयो उतो दहशत में किरी पयो वो भी दुनिया के छॾे वयो। ओ मुसलमानो चवण जो मक़सद इहो आ जाते नबी ईंदो आ उते गम न हूंदो आ खुशी खुशी हूंदी आ। हजरत जाबिर साईं घर में आयो छा ॾिसे त घर में मायूसी छाई पई आ पाण फरमाइन था पंहिंजी बीबी के बीबी छा ॻाल्हि आ छो परेशान आ अर्ज़ करे थी क़िबला हीअ ॻाल्हि आ सॼो किस्सो ॿुधायईं। हजरत जाबिर साईं जी अज़मत के सलाम आ साईं फरमाइन था पंहिंजी घरवारी खे ॿिन्ही पुटनि खे खणी खट ते रखी मथो चादर ॾेई छॾे जेतर मुस्तफा जी दावत खाई वञे उन खां बाद में बच्चनि जे दफ़न जो बंदोबस्त कंदासीं। हजरत जाबिर साईं पंहिंजे घर में बचड़न के खट ते रखी करे चादर लगायो आ एतरी देर में सरकार मदीना अची वया। हुजूर नता चओ हुजूर 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 आ गए सरकार मदीना तशरीफ फरमा त्यान दस्तरखान लगी वयो आ वो मिला जो लंगर तकसीम थे तो सरकार फरमाइन था जाबिर पांचे नलन बचड़न के सदु कर तर्जुमा मोहम्मद सा लंगर कम मुस्तफा इरादो फरमायो त जाबिर जा बच्चा अची करे मां मोहम्मद सा लंगर कन जाबिर जे अखिन में पानी आ आवाज कौन तो कढे सरकार फरमाइन था जाबिर छा ॻाल्हि आ अर्ज़ के या रसूल अल्लाह फिदा का बी व अम्मी अमा जे शान जे मथा पो अमा कुर्बान दस को उन्हनि खे आ जिन के खबर न हुजे तू रहमत वारो नबी यार छे जाने तो
सरकार फरमाइन तव्हां जा बचड़ा किथे आहिनि? साईं अंदर कमरे में आहिनि। महबूब अलैहिस्सलाम जा कदम लगंदा वया, पाण अंदर तशरीफ फरमा थिया, उन बच्चन जे मथा निगाह करम फरमायो, अल्लाह पाक जी अता थी। हुजूर अलैहिस्सलाम ते हथ रखी करे पाण फरमायो कुम बेज़िल्लाह, उतो अल्लाह जे हुकुम सां लफ्ज़ी हुकुम रब जो हो, हकीकी हथ तुंहिंजे मुंहिंजे मुस्तफा जो हो। बचड़ा उथी पिया। नौंदेरे वारो गौसिया जमात जा मीलाद मनाइण वारो चवण जो मक़सद इहो आहे, जाबिर जे घर सरकार तशरीफ फरमाते मोल बच्चा ज़िंदा थी पवनि, गम मां ख़ुशी अची वञे। हिननि फ़क़ीरनि मीलाद मनायो आहे त तव्हां असांजा चेहरा बि चमकंदड़ खपनि। हुज़ूर 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 आ गए। सरकार मदीना ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सा मोहब्बत निस्बत रखण वारो एने त शान मकाम वारो तव्हां असांखे नबी मिलियो आहे। इन नबी सां जंहिं मोहब्बत रखी उन जा हित बि बेड़ा पार, कब्र में बि महशर जे मैदान में बि बेड़ा पार आहिनि। मदीने जे साईं सां प्यार करण वारो पीर मेरे अली शाह जा फरमाइनि, जॾहिं इन को मुझे पाक मुस्तफा फरमायो आहे त मां मोहम्मद दे इज्जत ऐं नामूस रिसालत हीअ उम्मत में कम कंदी आहे। मां मोहम्मद जा इन उम्मत जे कुलनि जे मथां हथ हूंदा आहिनि। चाहियो था हिन दजाली दौर में इहो चाहियो था त असांजे कुलनि ते असांजी पुश्त ते हथ पाक मुस्तफा जो हुजे। अज तक कहते कंहिंजो हथ आहे, कहते कंहिंजो हथ आहे। चंद महीना हथ हले थो, पोइ हथ त गायब थो थिए, पर हथ रखण वारो बि लभे कोन थो। पोइ छो न उनजो हथ वठूं जेको हिते बि गॾु हुजे, कब्र में बि गॾु हुजे, महशर जे मैदान में बि गॾु हुजे। सरकार मदीना ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सा मोहब्बत ऐं निस्बत रखण वारो आख़िरी ॻाल्हि आहे। तवजह कयो, पंजाब के अंदर एक गोठ आहे, उन पंजाब के गोठ के अंदर गयूर आशिकान रसूल गॾु थी करे ख़त्म नबूवत जो जलसो मल्हाइण जी कोशिश कई। उन गोठ में कादियानी घणा हुया, इन तवजह कयो, उन्होंने ऐलान किया त हिते इहो जलसो न करण ॾींदासीं, हिते इहो जलसो न करण ॾींदासीं। उन मौली साहब के गोठाणा वञी मनो करे आ त साईं जलसो नथो थिए, असां थोरा आहियूं, कादियानी मुर्तद काफ़िर घणा आहिनि, जलसो नथा करण ॾियनि। उन मौली साहब चयो अगर जलसो नथा करण ॾियनि त तव्हांजे इलाइक़े में को असर रूस वारो माण्हू, को ताक़त वारो, चयो साईं ॿियो त कोन्हे को, हिकिड़ो जंगल जो इलाइक़ो आहे, उन जंग जे इलाइक़े में हिकिड़ो धारेल रहंदो आहे जंहिंजो असर पूरी इन इलाइक़े ते आहे। मौली साहब उनखे चयो उन धारेल वटि मूंखे वठी हलो। जीअं जो सफ़र करे उन धारेल जी उतां ते पहुता, उहो टाकू ॾिसी करे हैरान थी वियो त कॾहिं कहिड़ा महिमान अचनि, कॾहिं कहिड़ा महिमान अचनि। अॼु मौलवी हाफ़िज़ क़ुरान जा आया आहिनि। पुछा के त छा ॻाल्हि आहे? मां त अहिड़ो प्रोग्राम बि न कयो आहे, तव्हां आया आहियो, ज़िंदगी में उलमा मुंहिंजे दर ते न आया। त हुन मौलाना चयुसि तव्हां जी अॼु नालो नूर मोहम्मद आहे, नूरे डाकू सां मशहूर आहियो, अॼु नूरा तुंहिंजी ज़रूरत दीन खे पई आहे, अॼु तुंहिंजी ज़रूरत दीन खे पई आहे। छा टेम ॾींदे, चौकीदारी ॾींदे? नूरे जे अखियुनि में पाणी अची वियो त हीअ त वॾी सादत वारी दावत आहे। पाण अर्ज़ कई क़िबला जान बि हाज़िर आहे हुज़ूर जे लाइ। हुज़ूर सभु नथा चओ, हुज़ूर ही बा शहर कहिड़ो आहे, ही शहर कहिड़ो आहे? इते सभु चवंदा नौंदेरो, भाई आ गए नथा चओ, सभु चओ हुज़ूर हुज़ूर आ गए। उन नूरे धार छा कयो, कोठ में अची करे ऐलान कई ख़बरदार आए को मां जो लाल जंहिंखे पंहिंजा बच्चा यतीम कराइणा आहिनि, ही ख़त्मी नबूवत जो प्रोग्राम नूरो धारेल थो कराए।
गुनाहगारों न घबराओ, अदालत इनके घर की है, शुजाअत इनके घर की है, शहादत इनके घर की है, बुरों को बख्शवा लेना ये आदत मेरे मुस्तफा के दर की है। ऐलान थी वयो, उहे असर रूस वाला कादियानी चुप थी वया। जलसो थी वयो, मौली साहब पंहिंजे तरफ़ हलियो वयो, नूरो डाकू जंगल जे तरफ़ हलियो वयो। चंद सालन खां बाद में उन मौली साहब जो दरवाज़ो खड़कियो, जंहिं उन ॻोठ जे अंदरि ख़त्म नबूवत जो प्रोग्राम कयो। छा ॾिसे मौली साहब दरवाज़े ते सफ़ेद दाढ़ी सुन्नत रसूल आ, दस्तार मथे ते आ। मौली साहब जो वहां केर आयो आ कि ज़िंदगी में ॾिठो कोन्हे को। उन शख्सियत बदी जो त साईं आ उहो नूरो धारे लाया जे ख़त्म नबूवत ते पहरो ॾिनो हुयो। पाण फरमायो त ही राज़ छा आहे। उन नूरे धारे अर्ज़ कयो त क़िबला, जंहिं वक़्तु इन जलसे जी चौकीदारी ॾिनमि, ख़त्म नबूवत जो पहरो ॾिनमि, रात जो वापस जंगल में हलियो वियुमि, कुर्बे मोहम्मद हासिल थी वियो, निगाहे मोहम्मद मिली वई, निगाहे मोहम्मद मिली वई। अज आओ खुद दीनदार बणिजी वियो आहियां। चवण जो मक़सद इहो आहे त ख़त्म नबूवत जे मथां हिकिड़ो धारेल तौबा ताइब थी करे हुजूर जी इज़्ज़त ऐं नामूस रिसालत ते पारो ॾिए थो त उन जा गुनाह मिटिजी वञनि था। इन जे लाइ उहो नेक सालियो थी थो सघे। चवण जो मक़सद इहो आहे त गुनाहगार जे लाइ माफ़ी आहे, पर इस्लाम जे गद्दार जे लाइ माफ़ी कोन्हे का। इन जे लाइ तव्हां असांखे पंहिंजे दीन इस्लाम जी रखवाली करणी आहे, पाक मुस्तफा जे इज़्ज़त ऐं नामूस रिसालत जी चौकीदारी ॾियणी आहे। हिफ़ाज़त खुद खुदा भी करे सघे थो, पर अल्लाह ताला तव्हां असां आशिक़नि ते छॾियो आहे त ॾिसां हिननि आशिक़नि में केतिरी ताक़त कुवत आहे। इन जे करे मुस्लमान भाइरो, मीलाद मल्हाइण भलो अमल आहे, नमाज़ पढ़ण भलो अमल आहे, ज़कात हज ॾियण भलो अमल आहे, हर नेकी जो कम कबूल आहे। पर जॾहिं इहे नेकी जा कम कया ख़त्म नबूवत जो मसलो अचे, अब्दुल्ला घर सुम्ही पवे, छा क़यामत जे ॾियारे सरकार मदीना शफ़ाअत फरमाईंदा? अल्लामा अमीरुल मुजाहिदीन खादिम से रिज़वी के कंहिं शख्स अची अर्ज़ कयो त क़िबला, ही अवां जा पासपोर्ट, ही अवां जो टिकेटूं, मदीने जी अवां जी हाज़िरी लगी वई आहे। पाण फरमायो त मदीने वञणो नाहे, मदीने वञणो नाहे। अर्ज़ कयो क़िबला छाजे करे? जे मदीने जो वञा पाकिस्तान में बेअदबी थियनि थियूं। सरकार फरमाइनि त खादिम हुसैन, ही मुंहिंजो बेअदबी थियनि थियूं, तो छा कयो आहे मुंहिंजे इज़्ज़त जे लाइ? इन जे लाइ मुस्लमान भाइरो, तव्हां असांखे इज़्ज़त रसूल ते कमु करणो आहे, ख़त्म नबूवत ते कमु करणो आहे, नामूस सहाबा, नामूस रिसालत, नामूस अहल बैत, नामूस औलिया ते कमु करणो आहे। सब मुतफ़िक़ आहियो इन शइ ते, इज़्ज़त रसूल ते निकिरणो आहे, ख़त्म नबूवत जे मसइले ते निकिरणो आहे। हथ नथा खणो, चुप करे बीठा हुजो, मींहुं वसियो अथव मथां। अला अला, वाह 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 वाह। सियासी को लीडर अचे त पोइ कुॾ ॾिसो असांजे नौतरे वारनि जा, भई हुज़ूर जी ॻाल्हि थी अचे पोइ चुप, वक़्ती हालात सही न आहिनि, परेशानियूं आहिनि। परेशानियूं इहे हालात सेट केरु कंदो? मदीने जो साईं कंदो। जंहिंजो दुनिया में कोई न हूंदो आहे, उनजो मोहम्मद दुनिया में हूंदो आहे, उनजो मोहम्मद दुनिया में हूंदो आहे। हशर को होगा ये मालूम कि जीता कौन हारा कौन, हम सुए हशर चलेंगे शाहे अबरार के साथ, काफिला होगा रवा काफिला सालार के साथ। ये तो तैबा के मोहब्बत का असर है, वरना कौन रोता है लिपट कर दरो दीवार के साथ।